बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या तो तव्हां सब खैरियत सां हूंदा, अल्लाह जे अमान में हूंदा। दोस्तों, आबाद घर छो बर्बाद थींदा आहिनि? जंहिं घर जो सुकून माण्हू ॾिसी उन जो मिसाल ॾींदा आहिनि, उन घर जो सुकून आख़िर छो बर्बाद थो थिए? अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, पीउ पंहिंजे औलाद लाइ कोशिशि कंदो आहे त मां कुझु ठाहियां, उन जे लाइ प्रापर्टी ठाहियां, मिल्कियत ठाहियां, उन जे लाइ इज़त ठाहियां। कोशिशि कंदो आहे त घणे मूं घणो पैसो उन जे लाइ ठाहियां त जीअं ॾुखियो वक़्तु अचे बि त हीअ उन दौलत सां पंहिंजे ॾुखियानि खे परे करे सघे, जीअं दुश्मन बि उन ते हावी न थी सघनि ऐं पंहिंजे सॼणनि जो हिन वटि हुजूम हुजे अगरि पैसो हूंदुसि त। चवंदा आहिनि त ग़रीब जो त कोई यार ई कोन्हे। हाणे असुल ही घर में जेके बि झेड़ा फॾा फसाद इख़्तिलाफ़ जेकी बि बेबरकताई थींदी आहे, भाइर टुटी वेंदा आहिनि, उन जी वजह इहा आहे त ससु नुंहुं जो झेड़ो। पीउ वीचारो दुनिया छॾे वियो, जॾहिं वॾो हूंदो हुयो सभिनी खे बराबरी जी अखि सां ॾिसंदो हुयो। हाणे ससु पुट परणाया, अॻ में हिकिड़ी नुंहुं आई, उन जे एवज़ में धीअ ॾेई परणाई, वरी ॿी नुंहुं आई, मतिलबु कंहिंखे काथां वठी ॾिनई, कंहिंखे काथां वठी ॾिनई। अॻ में सभु हिकिड़े घर जा माण्हू हुया, माउ हुई, पुट हुया। हाणे थी वण जी काठी। हाणे सभिनी जे मुख़्तलिफ़ दिमाग़नि खे हलाइण लाइ बि को दिमाग़ खपंदो आहे। पुट सॼो ॾींहुं वीचारा कमाए करते शाम जो घर मोटनि त ज़ाल जी दांह लॻी पई आहे त अॼु तुंहिंजी माउ असां सां हीअं कयो, अॼु हीअं ॻाल्हाई, शहर वई त फिलाणे नुंहं लाइ हीअ कपिड़ा आंदई, फिलाणे पोटीअ लाइ इहे कपिड़ा आंदई, फिलाणे पोटे खे हीअ शइ ॾिनई, मुंहिंजे लाइ बि कुझु न आंदई, मुंहिंजे बचनि जे लाइ बि कुझु न आंदई। सॼो ॾींहुं घर में कयां बि मां, सॼो ॾींहुं सभिनी जी ख़िदमत बि मां कयां, त मुंहिंजो एतिराम छो कोन्हे? उहो मुड़ुसु वीचारो चवे थो त हाणे तूं जो मूंखे अम्मा जी दांह थी ॾिए त मां छा करे सघंदुमि? हे ॿाहूं थो वधाए, बसि चुप कर, अम्मा कुराड़ी थी वई। हाणे अम्मा खे अॻ में ई परेशानियूं आहिनि। अलाह ख़ैरु कंदो, अलाह बहितर कंदो, वक़्तु फिरी सुठो थींदो। दोस्तो, इहे इख़्तिलाफ़ हलंदा रहिया। आख़िर बिना मिल्कियत जे, बिना घर जे, बिना माल जे वीचारो पुटु जुदा थो थिए, छो जो उन जी घरवारी खे एतिराम कोन्हे। सादो बि उन जो पुटु उहो आहे, कमाईंदड़ बि उहो आहे, एतिराम बि इहो पुटु कंदो आहे, पर उन जी घरवारी जेका आहे त उन सां उनजो ठाह कोन्हे। काफ़ी टाइम वीचारे पंहिंजो घरु हलायो, गिहु आणे थो त पती कोन्हे, पती आणे त खंडु कोन्हे, चांवर आणे त अटो कोन्हे, अटे जी पूरत करे त ॿारड़ा बीमार। पीउ जी मिल्कियत मां कुझु बि हुनखे न मिलियो। हाणे अगरि घुरे थो मिल्कियत, उहा वॾी जेका आहे त पंहिंजे नुंहं नाले चए थी त मिल्कियत ॾियांसि त वञी इहो सुखु करे। पंहिंजे नुंहं जे इख़्तिलाफ़ जे करे हुन ससु खे इहो दिमाग़ में कोन थी ॻाल्हि वेहे त मुंहिंजो पुटु थो तड़पे, मुंहिंजो पुटु हथ जो पोरियो करे बचड़नि खे पाले थो, त किथां आणींदो? चलो, उन जो झेड़ो पंहिंजे नुंहं सां जाइज़ करे थी। दिलि जे छांव में के ख़ासि वेहंदा आहिनि। उन नुंहं वीचारी जे साइथ उन सां कोन लॻी। हाणे उन जी सज़ा कंहिंखे थी अचे? उन जे पुट खे। नुंहं जे करे पंहिंजे पोटनि खे सज़ा थी अचेसि, पंहिंजे सॻे पुट खे सज़ा थी अचेसि। हू वीचारो सादो सदाईं पंहिंजी घरवारी खे इलाज करे, मिंथ करे ख़ामोश रह। कंहिंसां ॻाल्हायां मां? हू मुंहिंजी अमड़ आहे, कुराड़ी बि थी वई आहे, बाबे जो सदमो बि अथसि। उहा घरवारी चवेसि त तुंहिंजी माउ खे मड़ी मुंहिंजे लाइ सदमा आहिनि। ॿिए हंधि सॼी ख़बर पएसि थी, ॿियनि नुंहरनि जी ख़बर पएसि थी, पंहिंजे धीअरुनि जी ख़बर बि पएसि थी, ऐं उन्हनि खे ॾियण वठण जी बि ख़बर पए थी। शहर वञे थी त इहा ख़बर पए थी त उहे 4-5 नुंहरियूं आहिनि, उन्हनि जा पोटा, उन्हनि जी औलाद बि आहे, सभु यादि अथसि। असांजे लाइ, असांजे बचड़नि जे लाइ हिकिड़ो 10 रुपए जा पकोड़ा बि थेली में कोन थी वठी अचे, त हिते मां छा सम्झां? मुड़ुसु वीचारो सॼो सम्झंदो आहे, पर उहो अदब में हूंदो आहे। के माण्हू अदब जे करे पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾींदा आहिनि, पाण खे बीमारियूं ॾेई छॾींदा आहिनि, पर ज़बान मां कुछंदा न आहिनि, कुछण जी जॻह बि न आहे।
हाणे छोकिरे जो सिहत बि पोइ पियो, हाणे ॿार बि हुनजा वॾड़ा थिया, ख़र्च बि घर जो वधियो, कमाइण वारो इहो अकेलो आहे। कंहिं माण्हूअ खे चयईं त अम्मा खे चयो त असांखे कुझु ॾे, बनी बि बाबे जी आहे, माल मता बि आहे, कुझु पैसा बि आहिनि, असांखे मिड़ी कुझु ॾे त असां पंहिंजो घर हलायूं, नथो कमाए सघां। उहा चवे थी त दौलत ॾियांसि त मुंहिंजी नुंहुं वञी सुख करे, कहिड़े हिन जे पीउ जी मिल्कियत आहे। हाणे मां इहो सुवाल थो चवणु चाहियां त अगरि हुनजी नुंहुं पीउ जे घरों न खणी आई त इहा ससु कहिड़ो वरी पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां हिसो थी ॾे। उहो बि त पंहिंजे मुड़ुस जी मिल्कियत मां हिसो ॾींदी न हुनखे। बरहाल सदाईं हिकु साइड उहा ससु वठंदे 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 पुट बि वीचारे जो बीमार थी पियो। हाणे छा करे? मां उन ससु खे चवणु थो चाहियां, तूं पंहिंजे नुंहं सां जहिड़े जे करे क़ुर्बानी तुंहिंजो पुटु थो ॾे, मानीअ लाइ तुंहिंजा पोटरा था तड़पनि। अगरि मिल्कियत जे करे, बुख जे करे, परेशानी जे करे जेका तव्हां हेठूं दॿायूं वेठा आहियो, त अगरि तुंहिंजे पुट खे कुझु थी वियो ऐं उहो मरी वियो त सभिनी खां अॻु में झोली तुंहिंजी ख़ाली थींदी। हूअ बि त रुली वेंदी, पर तुंहिंजी झोली सभिनी खां वधीक ख़ाली थींदी, तुंहिंजा पोटरा यतीम थींदा। तुंहिंजी नुंहुं पंहिंजे बचड़नि खे सदाईं इहो ई ॿुधाईंदी त तव्हांजो पीउ जेको आहे त तव्हांजी ॾाॾी जे सदमनि जे करे मरी वियो, तव्हांजी ॾाॾी अहिड़ी जलाद हुई ऐं ॾाॾे जी नेकी कंदी, चवंदी त तव्हांजो ॾाॾो भलो हुयो, तव्हांजो ॾाॾो अगरि हुजे हा त असां ईअं न तड़पूं हा, तव्हांजो पीउ ईअं न मरे हा। हे कहिड़े क़िस्म जो इख़्तिलाफ़ु आहे जो ससु नुंहं जे जहिड़े में पुट जी क़ुर्बानी थी थिए। उहे माइरूं छो नथियूं अखियूं पटनि त हीअ जेका नुंहं आई आहे उहा धारी आहे, ॿाहिरीं आहे, हीउ मुंहिंजो जिगर आहे, हीउ मुंहिंजो पुटु आहे, ॾियांसि वञी मिल्कियत सुख करे वञी को कारोबार करे सुख जी मानी त खाए। हीउ कहिड़े क़िस्म जो इख़्तिलाफ़ु आहे? हुननि जे पीउ इन लाइ मिल्कियत कोन ठाही जो हो तड़पी तड़पी बीमारियुनि में मरी वञनि, इन जे करे हुननि जे पीउ मिल्कियत न ठाही। जो तुंहिंजे 3 पुट 4 पुट 5 पुट ॿिया खाइनि, जूं घरवारियूं बि खाइनि, उन्हनि जा बच्चा बि खाइनि, हिकु पुटु जेको सुलछणो आहे, इज़त वारो आहे, जेको साम्हूं नथो चई सघे, न भेण खे, न भाउ खे, न माउ खे, न कंहिंजे अॻियां दांह थो करे सघे, चपनि खे तालो हयूं वेठो आहे त मां कंहिंजी गिला कयां। मां पंहिंजे ज़बान सां ॻाल्हि कढंदुमि त माण्हू ॿुधंदा, चवंदा त हिननि जे घर में को फॾो पियो आहे। दोस्तो, काफ़ी कारण आहिनि घर जे बर्बादु थियण जा, काफ़ी कारण, पर असुलु कारण जेको आहे ससु ऐं नुंहं जे छेड़े जो आहे, जंहिंमें वॾे में वॾी क़ुर्बानी जेका आहे त पुट ॾेई वेंदा आहिनि। पीउ मिल्कियत इन जे करे ठाहींदो आहे त मुंहिंजा पुट परेशान न थियनि, छो जो ज़माने खे उहे मुंहुं ॾींदा। औरतुनि खे त हर हाल में मर्द आणे ॾींदा, उहे त मानी खाईंदियूं, पर मर्द सेहतमंद हूंदो, मर्द चालाक हूंदो, मर्द घुमण फिरण वारो हूंदो, मर्द खे पैसनि जी सपोर्ट हूंदी त हू पंहिंजे घर खे हलाए सघंदो, बचड़नि खे हलाए सघंदो। औरतुनि जी त आख़िरी ॻाल्हि फाइनल इहा ई हूंदी त तव्हां आणियो त असां पचाए ॾियूं। मर्द केतिरो करे, मज़दूरीअ ते छा थो करे सघे? बीमारी सां मुंहुं ॾे, राशन सां मुंहुं ॾे, बिरादरी सां मुंहुं ॾे, पंहिंजे इलाज लाइ मुंहुं ॾे, ज़माने जे उथण वेहण सां मुंहुं ॾे, शादियुनि ग़मियुनि खे मुंहुं ॾे, छा करे? जॾहिं त पुटनि जे लाइ मिट्री करण महिल त उहा ई साॻी माउ चूंडे उतां कुंवार वठे थी त मुंहिंजे पुट लाइ हीअ कुंवार सभ खां बहितर आहे। कुंवार जा जेके पेका आहिनि उहे बि ज़बरदस्त आहिनि, अॻु में त को ऐब बि नथो निकिरे। हाणे वरी चोथों पुटु शादी करे आयो, हाणे वरी इख़्तिलाफ़ पैदा थी विया। दिलि जे छांव में त वाक़ई सम्झंदा आहियूं त कुझु माण्हू वेहंदा आहिनि, पर अखियुनि जे अॻियां हिकु बराबरि करे ॾिसी सघिजे थो। तव्हां ॿुधंदा हूंदव त सिधी काठीअ ते मिड़ई वज़न घणो आहे, पर हरू भरू सिधी काठीअ ते एॾो वज़न बि न ॾियो जो हू टुटी पए। त हमेशह सिधी काठीअ ते वज़न न ॾियो, थोरो हुनजो एतिराम कयो त हीअ जेका सिधी काठी आहे असांजे सॼे घर जो वज़न खयूं बीठो आहे त असां इन जो थोरो एतिराम कयूं, उनजो ख़्यालु कयूं, इन जी बराबरि में ॿी का काठी ॾियूं, थोरी घणी सपोर्ट हुनखे हुजे। अगरि इहा विच वारी काठी सिधी काठी किरी पई त तव्हांजो घरु तबाह थी वेंदो। मां
दुआ थो कयां त अलाह पाक जिन्हनि बि घरनि में नफ़रतूं आहिनि, जिन्हनि में नाराज़गियूं आहिनि, जिन्हनि में इहे झेड़ा आहिनि उहे ख़तमु थियनि, घर जन्नत जहिड़ा थियनि। जीअं पुराणा घर हुया, मुहबतूं हुयूं, सुकून हुयो, साॻा घर, साॻियूं रौनकूं, साॻियूं मुहबतूं पैदा थी पवनि, नफ़रतूं ख़तमु थियनि। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।